अस्सलाम वालेकुम। केतरनि ॾींहं खां असांजो प्रोग्राम हुयो अलमंज़र जामशोरो घुमण जो। फाइनली अॼु असीं वञी रहिया आहियूं अलमंज़र जामशोरो। दोस्तनि सां गॾु बाइक में तेल भरायोसीं। हे अथव डी पार्क जेको हैदराबाद में नओं खुलियो आहे। फाइनली गाइस असीं अलमंज़र जामशोरो पहुतासीं। माशाल्लाह हिते हवा बि सुठी पई हले ऐं पाणी जो वहिकिरो तेज़ हुयो ऐं पाणी खे असां ॾिसी असांजो दोस्त या ॾाढो डपु पियो थिए पाणी ते। हिते पुल ते कुझु टाइम बीठासीं, पोइ आयासीं ओरे पासे। हिते माशाल्लाह सुठी रश हुई। हे ई पहिरियां सुकल हूंदो हुयो, हाणे माशाल्लाह पेट दरिया जो भरिजी वियो आहे। ॾाढो एंजॉयमेंट कयोसीं, पिक्चरूं वग़ैरह कढियोसीं। शाम जो टाइम थियो, ही अथव शाम जो नज़ारो। पोइ आयासीं ओरे कपर ते, हिते 2-3 मिंट बीठासीं। माशाल्लाह हिते बि सुठो नज़ारो पियो नज़र आयो। पोइ असां डिसाइड कयो त हाणे हलूं हैदराबाद। पोइ आयासीं डी पार्क ते माशाल्लाह सुठो मज़ो लॻो पियो ऐं माण्हू जाम हुआ एंजॉयमेंट करण जे लाइ ऐं वॉक पिया कनि। हिते बि तक़रीबन अधु कलाक वेठासीं। पोइ असां चयो त हाणे हलूं घर। पोइ आयासीं घर ॾांहुं। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।